नौशर फिरोज़ भट्ट ॻोठ लेट नगर खान चांडियो जा रहवासी नेशनल प्रेस क्लब ते पहुची एहतजाज कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुमताज़ अली, गुल हसन, असद हुसैन अली, माजिद अली ऐं ॿियनि चयो त असां नौजवान अली हिदायत चांडियो खे हर हुन नाले मीर हसन चांडियो, मुश्ताक चांडियो, रज़ाक चांडियो ऐं हबीबुल्ला, अमीर अली चांडियो, लाल बख्श चांडियो, वधू चांडियो हथियारनि सां घर में घिड़ी आया। चयूं त असांखे ज़मीन लिखी ॾियो न त हुनजो लाश मिलंदो, छो नथा लिखी ॾियो। असां दाहूं कूकू कयूं पर हू ॾाढा मुड़ुस चोर धाड़ियल आहिनि, असांजे नौजवान खे खणी विया आहिनि। हाणे चवनि था ज़मीन लिखियो न त हुनजो लाश मिलंदो। फरी थाणे ते बि इतला ॾिनो पर उहा पुलिस हुननि सां बट बणियल आहे। उन्हनि असांजी FIR दाख़िल नाहे कई। असां कोर्ट सगुरी मां FIR जो ऑर्डर करायो पर पुलिस FIR दाख़िल नथी करे। असां IG सिंध, DIG बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़ मेन बस वारनि खे अपील था कयूं त फ़ौरन असांजी FIR दाख़िल करे असांखे पंहिंजो हमरा आज़ादु कराए ॾिनो वञे, न त असां SSP ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।